हालाणी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर जाफ़र शाह मूजिब सिंध सहाफ़ी ताज के सॾ ते हालाणी में शहीद अरशद शरीफ नरेश कुमार कराची में मछरल हुजूम अथां बेदर्दी सां क़त्ल कयल ठठे जे जूनियर सहाफ़ी सईद जावेद जे नौजवान पुट अहमन ऐं संदसि साथी इसाक पांवर जे बेरहमाणे क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़िन सिंधियत अदबी संगत शाखा हालाणी पारां प्रेस क्लब हालाणी अॻियां हथनि में बैनर खणी सहाफ़ी मंसूर अली ख़ासख़ैली महबूब अली राजफर काबिल ख़ासख़ैली ज़फ़र एवान हिज़बुल्ला चांग सैयद जानी शाह मुज़मिल कंबो उमरुद्दीन बांभण शाहिद उनड़ माजिद साहिल समो जिब्रान इकबाल गाॾई वकार ख़ासख़ैली रसूल बख्श चांग शाहिद चांडियो सिंधियत अदबी शाख जे इकबाल गाॾई शरीफ़ सुमरो अया हुसैन मेमुण महदी रज़ा सुमरो सफ़दर अली मेमुण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़ोरदार नारेबाज़ी कंदे घुर कई त सॼे मुल्क ख़ासि तौर ते सिंध जे सहाफ़ियुनि खे वॾेरनि भोतारनि हथां हिसाए सहाफ़ियुनि जी धरती तंग कई वई आहे। सखर में अजय लाला वाई क़तुल जे शाहिद नरेश कुमार खे हादसो ॾेखारे क़तलु कयो वियो आहे। इस्लामाबाद जे सीनियर एंकर अरशद शरीफ़ खे कीनिया में बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। कराची में मज़हबी ऐं लसानियत जे बुनियाद ते तहमतूं मड़े बेदर्दीअ सां क़तलु करण वारे अमल खे हिकदमि रोकियो वञे। हिननि वधीक चयो त सहाफ़ी दुश्मन वक़्त जे हाकिमनि हक़ सच लिखंदड़ सहाफ़ियुनि खे हरासा करण लाइ सहाफ़ियुनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस कूड़ा दाख़िल कराया आहिनि, पर वर्किंग जर्नलिस्ट सहाफ़ियुनि कॾहिं बि कलम जो सौदो न कयो आहे। हिननि चयो त सहाफ़ियुनि खे क़ानूनी तौर ते तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।